मां अहिड़ी FIR नौंदड़े थाणे जे दाख़िल कराई आहे। मुंहिंजो को बि तदारक न थियो आहे। जवाबदार इस्माइल मेतलो, जावेद मेतलो, मोहम्मद यूसुफ मेतलो घरनि पंहिंजनि में मोर्चा ॾी वेठा आहिनि। हर दफ़े मूं ते फेरिंगियूं कनि था। अॼु सुबुह सां फेरिंग थी आहे, जेको मां नौंदड़े एसोसिएशन वियो आहियां उन मुंहिंजी NC दाख़िल करे मूंखे चई हलो तव्हांजो इंसाफ़ थींदो। अॼु ते मूंसां इंसाफ़ को बि न थियो आहे। मूंसां हेॾो ज़ुल्म आहे। मुंहिंजे पुट शहीद जा पुट हुन जंहिंखे मां मोड़ में न पंहिंजे हथनि सां बदिला आहिनि। जंहिंजो मां कुराड़ो पीउ नए जवान पुट खे कुरो ॾेई हलां, न त नवां जवान पीउ कुराड़नि खे कुरो ॾेई हलंदा आहिनि। मूंसां अहिड़ो ज़ुल्म छो थियो आहे? मां केॾे वञा? मां वज़ीर आला खे अपील थो कयां त ख़ुदा कर पंहिंजे बचनि जे सदिके मुंहिंजे बचनि में को इंसाफ़ कयो। वज़ीर आला खे, गवर्नर सिंध खे, IG खे, SP पुलिस लड़काणो खे, DIG लड़काणो खे ऐं अदिलिया कोर्टनि खे बि मां अर्ज़ु थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजे पुट जे खून जो इंसाफ़ कयो। मुंहिंजे पुट जे खून जो इंसाफ़ कयो। मुंहिंजे पुट जे खून जो इंसाफ़ कयो। बाबा दुश्मनी आहे। बाबा न मुंहिंजी मननि ते कब्ज़ो कई वेठो आहे। अञा ते जो धाड़ियल आहे। कराची सिया जा घुरबल आहिनि। हाणे हुनजो पुटु वहीद ताज़ो कराचीअ मां आज़ादु थी आयो आहे। जीअं अचे वरी बिरोन जो क़तलु कयो आहे। उहो बिरो ई पाण इंटरव्यू ॾियण लाइ तयारु आहे। हा गिरफ़्तार थियो आहे। इन ई केस में आहे। पर मेन जवाबदार उहे ॿिया आहिनि जेके भॻल आहिनि, जंहिंजा FIR में नाला आहिनि, धक ते खयल आहिनि। उहे पंहिंजे घरनि में मोर्चा ॾी वेठा आहिनि। पुलिस को बि तदारक करण खां तयारु न आहे। हा इस्माइल, जावेद, यूसुफ इहे टई पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि। मोर्चनि ते वेठा आहिनि। हर दफ़े गोली हले थी मुंहिंजे मथां। मां पंहिंजे बचनि लिकाइण में पूरो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो त शहीद थी वियो, ॿिया त बचाए विझा। मुंहिंजी नंढड़ी बेगुनाह मारी अथऊं। सही था नालो ॿुधी मुंहिंजी न्याणी बेगुनाह मारी अथऊं। मुंहिंजो पुटु मारियऊं, पहिरियां गोलियूं हयूं मुंहिंजे पुट खे, उहा बि FIR थी मुंहिंजी तदावारी कुझु बि न थी। उन खां पोइ वरी मुंहिंजो घर में घिरी अची मुंहिंजी शहीद कयूं। न्याणी अची 16-17 सालनि जी उमिरि हुअसि। बेगुनाह मुंहिंजी शहीद कई अथऊं। धाड़ियल आहे कराचीअ जो वॾो धाड़ियल आहे। हाणे पुटु बि धाड़ियल अथसि। ॿुधी को तदावारी असांजी हुकूमत नथी करे। ॿुधी उन खां पोइ अॼु मूंखे वरी सुबुह जो ताज़ो मूंखे अची वरी गोलियूं हयूं अथऊं। मुंहिंजे मथां अची फेरिंग कराई अथऊं। त कोई मितला आहिनि ज़ात जा साईं। हुसैन बख्श मेतलो वॾो धाड़ियल माण्हू आहे। कराची जो रोज़न माण्हू आहे। हाणे त जेल में आहे। पर अॼु वरी मुंहिंजे मथां ताज़ो हमलो करायो अथईं। बेगुनाह आहे। जावेद मेतले वारा, यूसुफ मेतलो, इस्माइल मेतले वारा, कुल टोलो 10-15 माण्हू आहे मुंहिंजे मथां अॼु बी रोड ते अची मुंहिंजे मथां गोलियुनि जो हमलो कयो अथऊं। जेको मां थाणे ते वियो आहियां। ॿुधी वञी NC कटाई आहे। सूबेदार जो अला मालिक मां गिरफ़्तार माण्हू कयां थो। तोते वाकई हमलो छो आहे? बेगुनाह न कुझु बि वास्तो न आहे। मुंहिंजो कंहिंसां वास्तो न आहे। बेगुनाह मुंहिंजे घर में गिरी मुंहिंजी न्याणियूं क़तलु कयूं अथई। SSP साहिबु पाण बि आयो हुते। चई मां 2 कलाकनि में हिनजो सॼो घर तबाह थो कयां। तोसां नाजाइज़ अॻु में बि मां वियोमांसि। मुंहिंजो पुटु शहीद धकी कयूं। मां अॻु में बि वियोमांसि त बि चई त मां अचां थो। वरी इहा छोकिरी सईदा खातून साईं। छोकिरे जो नालो छा आहे? मुजाहिद अली। मां हिनमहिल चई नथो सघां। मां ॾाढो मज़लूम आहियां। जो मां अञा ॻाल्हाईंदुमि त मां अञा पोइ हिते हली वेंदुमि। मुंहिंजा ॿिया पुट बि शहीद थी वेंदा। बाबा हुकूमत कंदी हूंदी, ॿियो केरु कंदो हूंदो? माॾे को बि हिनमहिल सियासी माण्हू को लीडर माॾे कोन आयो आहे त तोसां अहिड़ो वाक़ियो थी वियो आहे। तुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। को बि हमदर्दी लाइ मूंखे लीडर को बि कोन आयो आहे। वोटर पीपल्स पार्टी जो बाक़ी बिलावल साहब MLA काॾो थियो जो वोट अवाम न ॾे साथ। न थिया आहिनि। पंहिंजे मोर्चनि में वेठी वेठा आहिनि। मां SOJ खे बार ॿुधायो आहे त उहो मोर्चा ॾी वेठा थी। जा बाबा रखोला थी ॾटा पूछने मूंखे हलाइनि था वेठा। मूंखे ख़बर न आहे त अञा छा चकर मुंहिंजे लाइ थी थो मज़लूम जे लाइ। मुतालबो जवाबदार गिरफ़्तार कयो वञे। मूंखे पुलिस जो प्रोटोकॉल मुंहिंजे ॻोठ में मुक़ररु कयो वञे। जे मूंखे तोहफ़ो मिले, मुंहिंजे बचनि खे तोहफ़ो मिले। मूंखे रत जान में हाणे कान्हे का सहण जी जो मां वधीक पंहिंजे पुटनि जा सूर सही सघां।